रात तुंहिंजी तके रात जागी कटियम निंड उलरी वई तू न आए पिरी। जेका आणे हिते सात तोखा मता वाट विसरी वई तू न आए पिरी। नेठ मेहरा दिना ॻोठ वारन अची दिल भी पजरी वई तू न आए पिरी। रात गुजरी वई तू न आए पिरी। आस उजड़ी वई तू न आए पिरी। अस्सलाम वालेकुम। हॉट FM 98 मीरपुर खास जे स्टूडियो में प्रोग्राम रत्ती जी रिहान खणी अवां सभिनी जे खिदमतुन में हाज़िर। गुलाम कादिर शर साईं जन सभिनी जे लाइ सिक ऐं सलामतीअ जो ढेर सारियूं खोड़ सारियूं इलाही सारियूं दुआऊं। तमाम मान वारा मेहरबान ॿुधंदड़ जंहिं जंहिं माग हुजो जिते जिते बि हुजो जंहिं जंहिं वावण वस्तीअ में असांजे हिन मुसाफ़िर आवाज़ खे समात फरमाए रहिया हुजो उते हमेशा खुशपाश हुजो ठीक ठाक हुजो चाक चङा भला हुजो सेहतमंद हुजो तंदुरुस्त हुजो शाद हुजो आबाद हुजो। सभी रत्तीअ जी